एशियन क्रिकेट काउंसिल एशिया कप टूर्नामेंट 2025 जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। जारी कयल पधिराई मूजिब पाकिस्तान, भारत, यूएई ऐं अमान खे ग्रुप में रखियो वियो आहे, जॾहिं त बांग्लादेश, श्रीलंका, अफगानिस्तान ऐं हांगकांग ग्रुप बी में शामिल आहिनि। एशिया कप जी इफ़्तिताही मैच 9 सेप्टेम्बर ते अफगानिस्तान ऐं हांगकांग विच में खेॾी वेंदी। पाकिस्तान 12 सेप्टेम्बर ते अमान ख़िलाफ़ मैदान ते लहंदो। मेगा इवेंट जो सभ खां वॾो दंगल यानी पाक भारत मैच 14 सेप्टेम्बर ते खेॾी वेंदी। पाकिस्तान टूर्नामेंट में पंहिंजी आख़िरी ग्रुप मैच 17 सेप्टेम्बर ते गॾियल अरब इमारात ख़िलाफ़ खेॾंदो। वाज़े रहे त इन खां अॻु एशियन क्रिकेट काउंसिल जे सदर मोहसिन नक़वी तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त एशिया कप 9 खां 28 सेप्टेम्बर ताईं गॾियल अरब इमारातनि में थींदो। असां पंहिंजे नाज़रीन लाइ हिकु भेरो ॿीहर ॿुधाए था त एशियन क्रिकेट काउंसिल एशिया कप टूर्नामेंट 2025 जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। जारी कयल पधिराई मूजिब पाकिस्तान, भारत, यूएई, अमान खे ग्रुप ए में रखियो वियो आहे, जॾहिं त बांग्लादेश, श्रीलंका, अफगानिस्तान ऐं हांगकांग ग्रुप बी में शामिल आहिनि। एशिया कप जी इफ़्तिताही मैच 9 सेप्टेम्बर ते अफगानिस्तान ऐं हांगकांग विच में खेॾी वेंदी। पाकिस्तान 12 सेप्टेम्बर ते अमान ख़िलाफ़ मैदान ते लहंदो। मेगा इवेंट जी सभ खां वॾी दंगल मैच पाकिस्तान भारत मैच 14 सेप्टेम्बर ते खेॾी वेंदी। पाकिस्तान टूर्नामेंट में पंहिंजी आख़िरी ग्रुप मैच 17 सेप्टेम्बर ते गॾियल अरब इमारातनि ख़िलाफ़ खेॾंदो।